नाज़रीन, बानी पीटीआई खे इस्पताल मुंतकिल न करण ख़िलाफ़ तहरीक इंसाफ़ पारां केपी हाउस आॾो हयल धरणो ख़त्म कयो वियो आहे। पार्लियामेंट लाजिस में बि क़ौमी असेंबली मेंबरनि ऐं सेनेटरनि जो धरणो ख़त्म कयो वियो आहे, जंहिं बाद वज़ीर आला केपी के सुहेल आफरीदी ऐं अली अमीन गंडापुर वापसि पेशावर रवाना थी विया। ॿिए तरफ़ पार्लियामेंट हाउस आॾो पीटीआई ऐं अपोज़िशन जो धरणो चोथे ॾींहुं बि जारी आहे। एहतजाज में महमूद ख़ान उचकज़ई, अलामा राजा नासिर अब्बास, असद कैसर ऐं ॿिया अॻवान शरीक आहिनि। क़ौमी असेंबलीअ में अपोज़िशन लीडर महमूद ख़ान उचकज़ई पार्लियामेंटरनि जो इजलास सॾाए वरितो आहे। इजलास में क़ौमी असेंबली मेंबरनि ऐं सेनेटरनि सां एहतजाज बाबति मुशावरत कई वेंदी। नाज़रीन, अवांखे हिकु भेरो ॿीहर अहम ख़बर खां आगाह कंदा हलूं त बानी पीटीआई खे इस्पताल मुंतकिल न करण ख़िलाफ़ तहरीक इंसाफ़ पारां केपी हाउस आॾो हयल धरणो ख़त्म कयो वियो। पार्लियामेंट लाजिस में बि क़ौमी असेंबली मेंबरनि ऐं सेनेटरनि जो धरणो ख़त्म कयो वियो आहे, जंहिं बाद वज़ीर आला केपी के सुहेल आफरीदी ऐं अली अमीन गंडापुर वापसि पेशावर रवाना थी विया आहिनि। ॿिए तरफ़ पार्लियामेंट हाउस आॾो पीटीआई ऐं अपोज़िशन जो धरणो चोथे ॾींहुं बि जारी आहे। एहतजाज में महमूद ख़ान उचकज़ई, अलामा राजा नासिर अब्बास, असद कैसर ऐं ॿिया अॻवान बि शरीक आहिनि। क़ौमी असेंबलीअ में अपोज़िशन लीडर महमूद ख़ान उचकज़ई पार्लियामेंटरनि जो इजलास सॾाए वरितो। इजलास में क़ौमी असेंबली मेंबरनि ऐं सेनेटरनि सां एहतजाज बाबति मुशावरत बि कई वेंदी।